हाँ तो किर तोखे पैसनि जी ज़रूरत आहे? हाँ यार हो बस थोड़ो मूंखे असल में इहो हिकदमि तोखे पैसनि जी ज़रूरत कीअं पइजी वई? यार बस घर में थोड़ी तंगी आ जेकॾहिं पार्टीअ मां कुछ पैसा मिली वञनि हा त ॾिस तो किर पार्टी जे पैसनि मां पार्टी जा ई कम थींदा आहिनि। पार्टी जा पैसा कंहिं कारकुन खे न ॾिना वेंदा आहिनि। जी इहा मूंखे ख़बर आहे पार्टीअ लाइ त पंहिंजी जान बि हाज़िर आहे पर यार मूंखे पार्टीअ जे कमकार लाइ जॻह जॻह ते वञिणो पवंदो ऐं अक्सर मूं वटि बाइक बि कोन हूंदी आहे। त तोखे बाइक घुर्जे। जी मां पार्टीअ लाइ ॾींहुं राति कमु कंदुसि। हिन वक़्त ताईं त पार्टी जी तरफ़ां को फंड न आयो आहे। गुज़िरियल जलसे में जेकी फंड आया उहे त सभु कारकुननि में विराए छॾियासीं। हींअर तोखे ईंदड़ जलसे जे लाइ इंतज़ारु करणो पवंदो। ईंदड़ जलसो त अलाए कॾहिं थींदो वलीद भाउ मां एतिरो इंतज़ारु कोन करे सघंदुसि। सब्र कर बच्चा, कुछ सब्र कर। वो वक्त भी परे ना है कि तू कार में सफर करे। केॾा हिन मामूली स्कूटर लाइ बेसब्र पियो थी। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।